इज्जत बस अल्लाह जे न कपड़न पाइण में दर्जो मिले थो दाता खां ॿिन खे ठाहिण में शोभन मिलंदी आहे सूर्य सॾाइण में बाक़ी मखण खाइण में खपे मुहांडो महमूद चवे भाड़ियो टाइप जो माण्हू थो वञे पोइ हुनखे चवंदा हा ला थई ॾेडर मां पोइ सम्झी वेंदो त हाणे मां हिननि जे अखियुनि में अची वियो आहियां। माना जेका ॻाल्हि हुन न बि कई हूंदी उहा बि छातीअ ते हथु हणी चवंदो हो इहा बि मूं कई इहा बि मूं कई त उन निस्बत सां इहा चवणी मशहूरु थी वई ख़बरूं ई ख़ुदि कले वारियूं। जीअं चइबो आहे सिंधीअ में हिकिड़ो पहाको आहे त दो दो धूड़ चने सर छाई न्याणियुनि ते हूंदा आहिनि त भई धकण धी के कन करे न। पहाको या चवणी सिंधी ॿोलीअ जा इस्तलाह आहिनि। असुल में ही ॿई इस्तलाह उन्हनि जुमलनि जे मफ़हूम तौर कतब अचनि था जिनमें बज़ाहिर त सादा पर उन्हें वीचार वारा नुक्ता शामिल हूंदा आहिनि। डॉक्टर अब्दुल करीम संदीले मूजिब पहाको संस्कृत जे लफ़्ज़ पिथ मां वरितो वियो आहे जंहिंजी मायना नसीहत आमेज़ चवणी बीहे थी। पहाको जेको लफ़्ज़ आहे उहो हिकु मुरतब यानी कॉम्प्लेक्स लफ़्ज़ आहे जेको लफ़्ज़ पह ऐं प्लस आको उनजी जेका पछाड़ी आहे उन मां ठहियो आहे। हाणे पह जी माना आहे पूर ख़्याल या रिथ वग़ैरह। त पहाको अहिड़ो ॿोलीअ जी ख़ूबी आहे जेका जंहिंमें जेको आहे सो माण्हू पंहिंजे समाज कल्चर ऐं सक़ाफ़त ऐं नफ़्सियात जूं जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे समाईंदो आहे। पहाको जेको हूंदो आहे हिकु अहिड़ो जुमिलो हूंदो आहे या गुफ़्तो हूंदो आहे जंहिंमें लुग़वी माना जे बजाए समाजी माना समायल हूंदी आहे ऐं उन मां क़ौम जे ऐं तारीख़ जी ऐं समाज जी इर्तिक़ा जी ख़बर बि पवंदी आहे। सो सिंधी ॿोलीअ में पहाको तमामु घणो इस्तेमालु थिए थो। पहाके सां गॾु ॿियूं बि कुझु जेके ॿोली जूं ख़ूबियूं आहिनि उहे असां वटि इस्तेमालु थियनि थियूं जिन में हिकिड़ी चवणी आहे। चवणी ऐं पहाके में इहो फ़र्क़ु आहे त चवणी जेको आहे हिकु अहिड़ो हिकमत वारो जुमिलो हूंदो आहे जंहिंमें लुग़वी माना हूंदी आहे उन में लिकल माना न हूंदी आहे। पहाके में लिकल माना समाजी माना हूंदी आहे। मिसाल असां हुनखे इहा वाज़े हिन मिसाल मां सम्झूं था जेकॾहिं असां चऊं था त ॿधीअ में ताक़त आहे त इहो हिकु चवणी आहे पर जॾहिं चवंदासीं त ॿ त 12 इहो पहाको थींदो या जहिड़ा कांव तहिड़ा बचा। हाणे हिते कांवनि जी ॻाल्हि कोन्हे का उन में अलामती जेको पस मंज़र थिए थो उहो बि उन में अची वञे थो त पहाको जेको आहे उहो क़ौमुनि जी नफ़्सियात तारीख़ ऐं समाजियात जी माना खे पंहिंजे अंदरि समाए लुग़वी माना खां हटी करे समाजी माना ॾींदो आहे। सिंधी ॿोलीअ जो शुमार बि उन्हनि शाहूकार ॿोलियुनि मंझि थिए थो जंहिंमें लोक अदब तमामु झझे मिक़दार में मौजूदु आहे छाकाणि त पहाका ऐं चवणियूं पिणु लोक अदब जो ई हिसो आहिनि पर फनी लिहाज़ खां पहाके ऐं चवणीअ में फ़र्क़ु थिए थो। कुझु मुहक़िक़नि मुताबिक़ साल 1970 खां पोइ पहाकनि ऐं चवणनि ते साइंसी बुनियादनि ते कमु शुरू थियो जंहिंखां पोइ ॿिन्ही इस्तिलाहुनि जे विच में फ़र्क़ु मालूम थी सघियो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे ज़हन ते हुजणु घुरिजे त सिंधी ॿोलीअ जे हवाले सां बल्कि सभिनी ॿोलियुनि में लफ़्ज़ जूं ॿ मानाऊं थींदियूं आहिनि। हिकिड़ी माना थींदी आहे सिधी सही ऐं ॿी इस्तलाही माना या समाजी माना त समाज में हुनजो इस्तेमालु कीअं थो थिए। मिसाल तौर ते माना अहिड़ो मिसाल वठां लफ़्ज़ ॿाह आहे त ॿाह त असां कुल्हे खां वठी हथर ताईं जेका मुकमिल तौर ते आहे इहा ॿाह सॾिबी पर जेकॾहिं असां हुनखे इस्तलाही माना में वठूं समाजी माना में वठूं त भई फलाणे जी ॿाह खजी वई फलाणो ॿाह खणी वियो त उहा इहा माना न वठिबी बल्कि संग जी माना में थींदी आहे या कंहिं छोकिरी जी माना में थींदी आहे। त चवण जो मक़सदु त इहे हिकिड़े लफ़्ज़ जूं 2 मानाऊं थींदियूं आहिनि। त हिकिड़ी माना थी लुग़वी माना जंहिंखे आख़िरी माना बि चऊं था पिया ऐं ॿी वरी थींदी आहे समाजी माना जंहिंजी असां इस्तलाही माना वठंदा आहियूं। त पहाके जी माना सिधी सही न वठिबी। मिसाल तौर ते किथे असां कंहिंखे दड़को ॾींदा आहियूं पंहिंजे पुट खे ॾियूं या ॿिए ॾे इशारो हुजे त चवंदासीं त धकु हण धीउ खे त कन कर नो। हाणे उहा प्रॉपर उहा धीउ त न हूंदी आहे प्रॉपर उहा नो बि न हूंदी आहे पर असां इशारो ॾेई वठंदा आहियूं। या वरी चइबो अथव कंहिंखे सज़ा ॾियण जे लाइ त सोटी हुजे साण त गॾाओ कोई न करे। हाणे उहो माण्हू गॾायो त कोन्हे को जंहिंजे लाइ असां जेके तंबीह कयूं था पिया। त चवण जो मक़सदु त अहिड़ी क़िस्म जी इनडायरेक्ट माना वठिबी आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं इस्तलाही माना पर चवणी सिधी सही माना वठिबी आहे। मिसाल तौर ते भई जेको पोखींदो सो लुणंदो जहिड़ी करणी तहिड़ी भरणी ज़ाहिर आहे जेकी शइ तव्हां पोखींदो उहा ई लुणंदो। कणिक पोखींदो कणिक लुणंदो सारियूं पोखींदो सारियूं लुणंदो त सिधी सही माना थिए थी पई। पहाका ऐं चवणियूं ज़ाहिर में नंढड़ा जुमला हूंदा आहिनि पर उन्हनि जे वसीले कंहिं बि क़ौम जी निराली सोच ऐं ख़्याल खे सम्झण में सवलाई थिए थी।
पहाका असुल में उन्हनि समाजी तजुर्बनि जो निचोड़ ई हूंदा आहिनि जेके सदियुनि जे आज़मूदे खां पोइ नतीजनि जी सूरत में हासिल थिया। पहाका ऐं चवणियूं उहे पितकड़ा गुफ़्ता आहिनि जेके आम माण्हू वटि क़बूल थियल हूंदा आहिनि। ॿियनि लफ़्ज़नि में पहाका ऐं चवणियूं फिलासफ़ी जी दुनिया जी नुमाइंदगी कंदे मिलनि था। पहाका जेके आहिनि अक्सर करे हिकिड़ी नज़म में फार्म में हूंदा आहिनि। माना ईअं हिकिड़ो असां चऊं त चवणी जेका सिधी सही ॻाल्हि हिकिड़ी चवण या कोल आहे त वरी पहाकनि में हिकिड़ी हिकमत अमली हूंदी आहे। हिकिड़ो को एम हूंदो आहे या ईअं सम्झो त तव्हांजी अक्सर करे ठहंदी उन्हनि जी पोयां का हिकिड़ी बैकग्राउंड में हिकु स्टोरी हूंदी आहे काई। जीअं फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो मिसाल चवंदा आहिनि त भई जटी लेखे वाणियो मुठो वाणीअ लेखे जटी मुठी। त अहिड़े क़िस्म जा माना त वाणियो जेको हुयो उन हिकिड़ी माई वई त मूंखे भई क़ीमत कंहिं शइ वठणु वई त असांखे घटि क़ीमत करे ॾे त वाणे सियाणप करे पहिरीं वधीक क़ीमत ॿुधाएसि। जीअं अॼुकल्ह बार्गेनिंग थींदी आहे बार्गेनिंग थींदी आहे त उन में हुन वधीक क़ीमत ॿुधाएसि। पोइ माई चयसि न भई मूंसां रिआयत कर। पोइ रिआयत में हुनखे उन ई क़ीमत में ॾिनई त माई ख़ुशि त भई मां हिन खां क़ीमत घटि कराई। वाणे ख़ुशि त भई मां हिनखे फुरियो आहे। त मक़सदु अहिड़े क़िस्म जी उनजे पोयां के स्टोरी हूंदी आहे त असां उनखे चवंदा आहियूं त भई इहे जेको आहे हा जीअं हिकिड़ो पाक हूंदो आहे त कलंदर शहबाज़ जो वत फ़क़ीर आहे त चटियूं कलंदर फ़क़ीर जूं भरे वताए फ़क़ीर। त इहो ॿिन्ही जे पोयां हिकिड़ो बैकग्राउंड हिकिड़ी स्टोरी हुई त कंहिं माण्हू चयोसि अंकल खा बीठो आहे कलंदर शहबाज़ त चए त वताए फ़क़ीर चयो तुंहिंजो कमु कंदो त चई भाई कलंदर चटियूं कलंदर जूं भरे वरी वताए फ़क़ीर। माना अहिड़े क़िस्म जी जेके पोयां स्टोरियूं हुननि जे पोयां का हिकमत अमली आहे त असां चऊं था त इहे पहाका आहिनि। ऐं हिकिड़ो सिंपल आम घर में हिकिड़ा जुमिलो हूंदो आहे त ॾोई ते त जंहिंजे घर हथ में ॾोई दोस्त की सोई। वरी चवंदा त जंहिंजे हथ में ॾोई बुख मरे सोई। वरी इहो बि चयो वेंदो आहे त जंहिंजे हथ में ॾोई ड्रो करे सोई। अहिड़ी तरीक़े सां वरी चवंदा आहिनि त जंहिंजे हथ में ॾोई गारियूं खाए सोई। त मक़सदु हिकिड़ी ॾोई ते असांजे वॾेरनि जे एॾा वॾियूं ॻाल्हियूं त उन में हर शइ में हिकिड़ी हिकमत अमली आहे। ॾोई जंहिंजे हथ में ॾोई बुख मरे सोई माना जेको ॾोई विराईंदो उहो कोशिशि कंदो ॿियनि खे वंडे विराए ॾियां पोइ पाण वीचारो बुख भरंदो। या वरी हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि लालची हूंदा आहिनि त जंहिंजे हथ में ॾोई ड्रो करे सोई। उहो चवंदो मां खावां ॿियनि खे छो ॾियां पहिरियां मां पंहिंजो पेट भरियां। वरी अहिड़ी तरीक़े सां जंहिंजे हथ में ॾोई दोस्ती सोई दोस्ती न करे जॾहिं अगरि विरासत न कंदो त अलाह जे अॻियां जवाबदार थींदो भई हिनखे तो घटि छो ॾिनो हिनखे वधि छो ॾिनो। वरी अहिड़ी तरीक़े सां ॾिसिजे त जंहिंजे हथ में ॾोई गारियूं झले सोई। त माना हिकिड़ो जंहिं फॉर एग्ज़ाम्पल जेके माण्हू जे हथ में इंसाम आहे कोई हलाए थो त हर को हुन खां ख़ुशि न हूंदो पोइ गारियूं पोइ हुनखे ॾींदो त भई हे कीअं थो हलाए सिस्टम। अहिड़ी तरीक़े सां नंढियूं नंढियूं शयूं इहे इन्हनि में पोयां असांजी हिकमत अमली आहे। उन्हनि खे असां चवंदा आहियूं त हे भई असांजा पहाका आहिनि। असांजे माना शयुनि खे असां छॾे ॾिनो आहे त उन करे उन शइ खे अॻिते नथा वधनि। हक़ीक़त में इहे असांजी मिल्कियतूं आहिनि। जीअं माण्हू पंहिंजी माइटनि जी मिल्कियतनि खे ओन कंदो आहे त घरनि खे बिल्डिंगनि खे या कंहिंखे बि या मिल्कियत खे त मां सम्झां थी त इहे बि असांजी मिल्कियत आहे। इहे असांजो असासो आहिनि। असांखे हिननि खे ओन करणु खपे हिननि खे अॻिते वधाइणु खपे जीअं असांजी ईंदड़ नस्ल बि इन्हनि शयुनि खे सम्झी सघे। ऐं मां सम्झां थी जेके चवणियूं पहाका इहे ईअं बेकार न आहिनि। इन्हनि में को मवाद आहे इन्हनि को मतिलबु आहे। ईअं सम्झो हिकिड़ी समाज जी सुधारक आहे हिकिड़ी नई हिकिड़ी नसीहत आहे तव्हांखे ॾींदा। अॼुकल्ह ॾिसो त दौर ई अहिड़ो आहे त माण्हू खे टाइम कोन्हे पर मां चवां थी हुजनि माण्हुनि खे इन में असां जेको न हिकिड़े क़िस्म जो ईअं चइजे हिकिड़ो समाजिक सुधारक जीअं चइजे न पहाक पाइण वारो समाजिक सुधारक आहे। हुनखे हिकिड़ो रस्तो थो ॾिसे जीअं चए वॾड़ी चवंदी आहिनि त भई ॿधी में ताक़त आहे या हरकत में बरकत आहे। ऐं हरकत में बरकत कीअं माना हरकत माना महिनत कयो उन में बरकत आहे। या हरकत जो मक़सदु आहे त भई हिकु जॻह तां तव्हां हिजरत करे ॿिए जॻह ते वञो त माना उन में बरकत आहे। त अहिड़े क़िस्म जा अहिड़े क़िस्म जूं नंढियूं नंढियूं शयूं जेके आहिनि उन्हनि मां असां सिखूं था। जॻह में ॾिसो तव्हां वॾियूं हूंदियूं का ॻाल्हि कंदियूं त स्टोरी ॿुधाईंदियूं पोइ असांजे ज़हन में अञा ताईं यादि ईंदो भई फलाणी स्टोरी हुनजो आख़िर में को मतिलबु हूंदो को हुनजो नसीहत हूंदी। अहिड़ी तरीक़े सां हे पहाका हे चवणियूं हे बि ईअं ई आहिनि। हे बि असां पढ़ंदासीं हिन में असांजी नसीहत आहे असां हिन मां कुझु सिखंदासीं। पहाका ऐं चवणियूं बि ओतिरियूं ई पुराणियूं आहिनि जेतिरी इंसानी सभ्यता आहे। सिंधू माथिरीअ में बि पहाकनि ऐं चवणनि जी तारीख़ क़दीम आहे पर जॾहिं पाण जदीद दौर जी ॻाल्हि करियूं था त असांजो पहिरियों ख़्यालु अंग्रेज़नि जे दौर ॾांहुं वञे थो। ही उहो दौर आहे जंहिंमें सिंधी ॿोलीअ में अलिफ बे जी जोड़ जख सां गॾु मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते सिंधी किताबनि जे छापण जो सिलसिलो बि शुरू थी वियो। केवल राम सलामत राय जी किताब गुल शकर खे सिंधी पहाकनि ऐं चवणनि जो पहिरियों किताब मञियो वञे थो जंहिंमें केवल राम 570 पहाका ऐं चवणियूं गॾु करे छपाया।
उन्हीअ दौर में दीवान कोड़ेमल चंदनमल खलनाणीअ जो सिंधी पहाका जे नाले सां मजमूओ शाया थियो, जंहिंखां पोइ मिर्ज़ा खलीज बेग पहाकनि जी हिकमत नाले किताब छपराए पधिरो कयो, जंहिंमें अलिफ बेवार 800 पहाका ऐं चवणियूं मौजूद आहिनि। पहाकनि जी अहमियत खे ॾिसंदे मशहूर आलम अदीब भेरूमल महरचंद आडवाणी पहाकनि जी पीढ़ नाले हिकु मजमूओ छपराए पधिरो कयो। उनमें 142 पहाका ॾिनल आहिनि। हर हिकु पहाके जी बुनियाद में जेका कहाणी या वारदात आहे उहा बि समझाई वई आहे। भेरूमल हिकु ॿियो किताब गुलकंद नाले सां बि साल 1928 में छपायो, जेको 2 भागनि में आहे। पहाकनि ऐं चवणनि जी ॿियनि कुझु मशहूर किताबनि में पहाकनि जी पाड़, चूंड सिंधी चवणियूं, नंढड़े रूप वारा चवणियूं ऐं पहाका, सिंधी पहाका, लसानियाती समाजी ऐं सकाफ़ती अभ्यास, तिबी पहाका ऐं चवणियूं, मौज़ू आखाणनि ज़रिए जुड़ियल पहाका ऐं चवणियूं, ॻोठाणो गुड़, पहाकनि जी परोड़, पहाका कलाम जा ॾिया, पहाकनि जी पीढ़, उतरादी पहाका ऐं चवणियूं, लाड़ी पहाका ऐं चवणियूं, मागन मकाननि जे नाले ते मुश्तमिल चवणियूं, थरी पहाका ऐं चवणियूं ऐं नसीहत आमेज़ आखाणनि वारा पहाका ऐं चवणियूं वग़ैरह शामिल आहिनि। शुरू में जेको पहिरियों किताबु हुयो गुलशकर, उहो हुन लिखियो हो त मां जीअं त गुल हिकिड़ो ख़ुशबूदार शइ आहे ऐं शकर हिकिड़ी मिठी शइ आहे, उनखे मिलाए हिकिड़ी हुन पंहिंजा 570 पहाका हुन में आंदा ऐं अबजद जे हिसाब सां उन्हनि जो अंगु जेको बीहे पियो उहो गुलशकर जो जेको कढिजे त उहो साॻियो बीहे पियो। उन पहिरियों किताबु उहो उन आंदो। उनखां पोइ गुलकंद असांजे भेरूमल आंदो। हालांकि उनजो ॿियो किताबु पहाकनि जी पीढ़े नाले सां लिखियलु आहे। जिन पहाकनि जी वज़ाहतूं लिखियूं आहिनि त उहो घणो करे पीढ़ ऐं पहाड़ ऐं परूड़े जे हिसाब सां लिखियूं आहिनि, या पहाकनि जो जेको आहे पाबोअ जे नाले सां बि हिकिड़ो किताबु लिखियलु आहे, असांजे इंडिया में छपियो आहे। त ईअं न आहे त रुगो बाक़ी जीअं ॻोठाणो गुड़ हुयो, सिंधू रिसाले में मज़मून छपियो हो जैनीलाल डी आहूजा जो, जेको मूं किताबी सूरत में पछड़ी में छपरायो, त उहो ॻोठ यानी पहाका उहे ॻोठनि में जो थियनि पिया, त ॻोठाणी हिकिड़ी तोहफ़ो जेको आहे वधि में वधि सादियूं शयूं थींदियूं आहिनि, त ॻोठनि में तंहिं वक़्त में चीचड़ा वग़ैरह थियनि था, त गुड़ जी हैसियत उहा माना अहिड़ी शयूं जेके ॻोठ में ठहनि, उन जे निस्बत सां हुन नालो इहो रखियो हो त भई। ऐं इहे 3 नाला इहे मिलनि था असांखे जे गुल ते। बाक़ी ॿिया पहाकनि जा नाला जीअं हाणे असांजे अल्ताफ़ शेख साहिब जी किताबु आहे, उन किताब जो नालो आहे रोटी आहे घोट सां, या मुख़्तलिफ़ लेखक आहिनि जीअं जेका आहे असां मोहम्मद सिद्दीक़ मंगियो आहे, उनजो किताबु आहे फुलवाड़ी जे नाले सां आहे। उहो तव्हांजी ॻाल्हि सही आहे त फुल गुल इन हिसाब सां आहे त हर हिक जो पंहिंजो पंहिंजो नालो आहे हिकिड़ो किताब जो। असांजा किताब आहिनि उतरादी पहाका, लाड़ी पहाका, या मुख़्तलिफ़ नाला आहिनि। जीअं हाणे मूं गुलशकर बि तरतीब ॾिनो हो, उतरादी पहाका मूं ॾिनो हो तरतीब ॾिनो हो, या मुंहिंजो पहाका पंहिंजा जेके लिखियल हुया उहो हिकिड़ो हुयो मौज़ून आखाणे ते मुश्तमिल पहाका ऐं चवणियूं, नसीहत आमोज़ आखाणे ते मुश्तमिल पहाका ऐं चवणियूं, ऐं जेको आहे सो ॿिया जेके हथ में आहिनि तारीख़ी वाक़िया ते मुश्तमिल पहाका चवणियूं, लोक कहाणियुनि ते मुश्तमिल पहाका ऐं चवणियूं, मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि। मौज़ूअ जे हिसाब सां असांजे किताबनि जा नाला आहिनि। उन वक़्त में इन्हनि शयुनि जी हिकिड़ी अट्रैक्शन पैदा करण लाइ इहे नाला उन महिल हूंदा त जीअं माण्हूअ जी रस चस हिकिड़ी पैदा थिए, त नाला शयूं जेके उन वक़्तु घणियूं जेके माण्हूअ खे पुरकशिश हुजनि, उहे इहे नाला हुआ, उन जे करे इहे नाला ॾींदा हुआ।